लाई नथा अचनि हा हिकिड़ो मिंट वठो त मां हेॾा वञा अस्सलामुअलैकुम। असीं हिते हैदराबाद में आहियूं दयालदास क्लब में। असांजी जेका मीटिंग रखियल हुई तव्हां ॾिठो हूंदो, कल्ह मां पंहिंजे पेज ते बि हिकिड़ो पोस्ट रखी हुई त जेका अॼु असांजी मीटिंग आहे उहा जेका सिंध जा नौजवान उस्ताद आहिनि जेके ऑलरेडी गवर्नमेंट जॉब्स में आहिनि उन हवाले सां आहे। सो उनजे विच में ई मां हिकिड़ो दोस्तनि खे बि चयो हुयो कुझु हैदराबाद वारनि खे त तव्हां भली अचो त तव्हांजे लाइ बि असां हिकिड़ो आवाज़ु उथारियूं। ऐं हिते प्रेस क्लब छो त हिन सां गॾोगॾु ई आहे दयालदास क्लब सां, त उते वञी करे असांजे लाइ, पर हींअर बदकिस्मती सां एतिरा न पहुची सघिया आहिनि। बाक़ी हिकिड़ी भेण असांजी पहुची वई आहे, उन पोस्ट ॾिठी, उनखे शाबस आहे। कुझु कैंडिडेट्स ॿ टे पहिरीं आया हुया पर हू वरी उन्हनि चयो त असांजे कम आहे असां वञूं था। सो अधी पहुती आहे, इन टेस्ट जी उम्मीदवार आहे, कैंडिडेट आहे। सो उनखां पुछूं था पिया, आई पिया आहे त घटि में घटि उहा पंहिंजी ॻाल्हि रखे। जेकॾहिं ॿिया कुझु दोस्त अची विया हैदराबाद वारा त असां प्रोटेस्ट कयूं था, अगरि न बि आया त पोइ उनखे ॾिसूं था। असां पंहिंजो आवाज़ु जीअं असां उथारींदा आहियूं उहे इनशाला उथारींदा रहंदासीं। अॼु तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो ऐं ॿुधायो तव्हां कहिड़ी टेस्ट में वेठा आहियो, कहिड़ी डेट ते थी ऐं केतिरियूं मार्क्स वग़ैरह आहिनि, उहो तव्हां थोरो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो फलक नाज़ आहे। मां 21 सेप्टेम्बर ते PhD जी टेस्ट में अपीयर थी हुयमि ऐं उन डेट में बि जेको आहे काफ़ी मिस्टेक्स हुयूं, काफ़ी ग़लतियूं हुयूं। 8-9 ग़लतियूं त मां पाण डिटेक्ट कयूं हुयूं। त ऐं IB 21 सेप्टेम्बर ते थी हुई PhD जी टेस्ट, मां उन में अपीयर थी हुयमि त मुंहिंजूं 47 मार्क्स उन में आयूं हुयूं। त तक़रीबन 8-9 ग़लतियूं त मां डिटेक्ट कयूं हुयमि। ऐं IB बि इहा ॻाल्हि जेका आहे उहा इहा ग़लती पंहिंजी एडमिट कई आहे त हा हुन में ग़लतियूं आहिनि। बल्कि हर डेट में जेके पेपर्स थिया आहिनि हर डेट में ई ग़लतियूं आहिनि। त मूंखे उन्हनि ग़लतियुनि जे करे जेको आहे मूंखे हिकिड़ो नंबर मिलियो आहे, हिकिड़ी ग्रेस मार्क मिली आहे। 47 हुयूं ऐं हाणे मुंहिंजूं 48 थियूं बीहनि, जॾहिं त जेके फीमेल्स आहिनि उहे 50 ते पास आहिनि। त मां IB खे रिक्वेस्ट कंदमि त बराए महिरबानी जेको आहे मूंखे 2 ग्रेस मार्क्स मूंखे ॿियूं ॾियो ताकी मां पासिंग क्राइटेरिया में अची वञा। हाणे ऑर्डर मिले या न मिले उहो जेको आहे नसीब जी ॻाल्हि आहे, पर तव्हां पंहिंजो जेको आहे कमु कयो ऐं करणी। जी मां ॿियनि फीमेल्स खां बि पुछा कयो त कंहिंखे 3 मिलियूं, कंहिंखे 2 मिलियूं, कंहिंखे 1 मिली आहे, त मूंखे हिकिड़ी मिली आहे। त मुंहिंजूं 47 हुयूं ऐं मूंखे हाणे हिकिड़ी मिली आहे त 48 थी वियूं। त प्लीज़ मूंखे 2 ग्रेस मार्क्स ॿियूं ॾियो ताकी 50 थी वञनि ऐं मां पासिंग क्राइटेरिया में अची वञा। त तव्हां बि इहा ग़लती जेका आहे IB आहे एडमिट कई आहे त हुन में बिल्कुलु ग़लतियूं आहिनि। त बसि मुंहिंजी इहा ई रिक्वेस्ट आहे त प्लीज़ मूंखे 2 ग्रेस मार्क्स ॾियो ताकी मां पास थी वञा ऐं मुंहिंजो मेरिट लिस्ट में नालो अचे। एज़ अ फीमेल हाणे हिकिड़ो साईं सरदार शाह तव्हां सां वाइदो बि कयो फीमेल कैंडिडेट सां, छो त इतफ़ाक़ सां तव्हां अची आयो, फीमेल कैंडिडेट आहियो, हिन टेस्ट में बि वेठा आहियो। त साईं सरदार शाह जेको चयो तव्हां सभिनी खे त तव्हांखे 40 ते मां कंदुमि, त हाणे उनखे थोरो रिमाइंडर करायो न। जी बिल्कुलु। सरदार अली शाह जेको आहे उहो फीमेल सां प्रॉमिस कयो त मां 40 ते सभिनि खे पास कंदुमि। त ॾिसो 40 ते त तव्हां ॿाहिरि जेको आहे उन्हनि अनाउंसमेंट कई त जेको आहे सभिनि जे साम्हूं त मां 40 ते पास कंदमि। अंदरि जेको आहे काबीना में वञी करे जेको आहे फ़ैसिलो करे आया त जेके फीमेल्स आहिनि उहे 50 ते पास थींदियूं। हालांकि इहो त यानी कि बिल्कुलु तव्हां पंहिंजो वाइदो पूरो न कयो आहे ऐं असां सां ग़लति कयो आहे। प्लीज़ असां सां इंसाफ़ कयो, या तव्हां असांखे 2 ग्रेस मार्क्स ॾियो या तव्हां बल्कि सभिनी फीमेल्स जे लाइ ॻाल्हाईंदमि मां, यानी कि जनरली सभिनि जे लाइ ॻाल्हाईंदमि। सिर्फ़ु पंहिंजे लाइ नथी चवां त मूंखे 2 मार्क्स मिलनि ऐं मां पास थी वञा ऐं मुंहिंजो कमु थी वञे। इलाही अञा बि अहिड़ियूं फीमेल्स वीचारियूं आहिनि जिन जी 40 खां 50 जे दरमियान में आहिनि। प्लीज़ सभिनि सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि खे जेको आहे 40 ते पास कयो वञे। इहो बि मां ज़रूरु सरदार शाह खे अपील कंदमि त उहे सभिनि खे 40 ते पास करनि ऐं मूंखे बि ग्रेस मार्क्स ॾियनि ताकी मां पासिंग क्राइटेरिया में। अलाह सभिनी जी भली कंदो। आख़िर में मूंखे इहो तव्हां थोरो ॿुधायो त हैदराबाद में अगरि असां इहे आया आहियूं, इन्फॉर्म बि सभिनी खे कयो, तव्हांजे अॻियां सिचुएशन आहे, तव्हां कैंडिडेट आहियो। ॾिसो न, असां ते माण्हू मथां थी सघे भरोसो न बि कंदा हुजनि, पर तव्हां त चशमदीद गवाह आहियो न। कैंडिडेट निकिरनि था या नथा निकिरनि इहो तव्हां मूंखे ॿुधायो। जेको असां रड़ूं था त कैंडिडेट नथा निकिरनि, सपोर्टर उन्हनि खां वधीक था निकिरनि। जिते किथे सपोर्टर आहिनि, कैंडिडेट आहिनि ई कोन। अगरि हिते जॾहिं मां चयो आहे त बाबा अचो त असां कुझु तव्हांजे लाइ प्रोटेस्ट वग़ैरह बि कयूं, असां हिते मौजूदु आहियूं, अचण जे लाइ तयारु न आहिनि हैदराबाद में। ऐं जॾहिं असां हैदराबाद खां ॿाहिरि आहियूं पोइ था चवनि हैदराबाद अचो त एतिजाज कयूं।
ऐं जॾहिं असां मौजूदु आहियूं हिकु ॾींहुं पहिरीं इंफॉर्म था कयूं त हिते अचूं था त कोई बि न आहे। तव्हां हाणे पाण सिचुएशन पंहिंजे अखियुनि सां ॾिसो था ऐं पंहिंजे हैदराबाद वारा जेके अथव घटि में घटि सिटी वारा उन्हनि खे थोरो ॾिसो इहा जेका बि स्ट्रगल शुरू थी हुई उहा सर अरबाब आरेजो जी हुई ऐं उन्हनि ई असांखे वकअप कयो आहे, असांखे एतिरो मोटिवेट कयो आहे, न त असां बि पंहिंजे घर में वेठा हुजूं हा ऐं अञा ताईं असां निकिरी न सघूं हा। त हैदराबाद में जेके बि मेल या फीमेल इवन कैंडिडेट्स आहिनि, मां उन्हनि खे रिक्वेस्ट थी कयां त तव्हां बि अचो। सर अरबाब आरेजो हैदराबाद में हिन वक़्तु लाइव मौजूदु आहिनि। मां सभिनि खे रिक्वेस्ट कंदमि त प्लीज़ पंहिंजे लाइ, पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे राइट्स जे लाइ जेको आहे अचो। ऐं ॾिसो सपोर्टर्स वाकई में घणा आहिनि। इहा बि सॼी मोटिवेशन सर अरबाब आरेजो जी आहे, उन्हनि असांखे बकअप कयो आहे, एतिरी मोटिवेशन ॾिनी आहे। इहा सॼी स्ट्रगल उन्हनि जी आहे, न त असां बि पंहिंजे घर में वेठा हुआसीं ऐं असांखे जेको आहे कोई सपोर्ट करण वारो न हुयो। असां ॻाल्हाइण बि चाहियूं पिया त प्लीज़ जेको आहे हुन अॼु हिते आयल आहिनि त मां सभिनि खे रिक्वेस्ट कंदमि त तव्हां सभु अचो ऐं पंहिंजे राइट्स जे लाइ अची ॻाल्हायो। बिल्कुलु थी थो सघे त तव्हांजो बि कमु थी वञे। त बसि सभिनि सां इहा ई मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त तव्हां शाम ताईं हो आहिनि ऐं तव्हां सभिनि खे हिते अचणु घुरिजे ऐं ॻाल्हाइणु घुरिजे। वॾी वॾी महिरबानी। हिकिड़ो दोस्त कैंडिडेट ॻाल्हाइण जे दौरान ई अची वियो आहे, उनखां बि इंट्रोडक्शन कयूं था त कहिड़ी टेस्ट में वेठो आहे, घणी मार्क्स वग़ैरह आहिनि। इंट्रोडक्शन पहिरीं तव्हां पंहिंजो करायो। मोहम्मद कामरान कुरैशी है सर। मैं शुरू से माशाल्लाह सर अरबाब आरेजो की जो है वो स्ट्रगल देख रहा हूँ। साईं इतनी जो है स्ट्रगल कर रहे हैं, साईं को सबसे पहले मैं सलाम पेश करता हूँ कि साईं बिना लालच के और जो साईं इतना जो है अपनी स्ट्रगल कर रहे हैं। कौन सी थी आपकी? जी मेरी थी सर पीएसटी में मैंने जो है अभी दिया था, ये 21/9 मैंने जो है वो आईबी को ईमेल भी की, दरख्वास्त भी की कि मुझे ग्रेस मार्क्स दें। उसमें ग्रेस मार्क्स नहीं मिली मुझे। नंबर कितने हैं? सर 42 नंबर है मेरे। और एक्चुअली में जो है सर थोड़ा मेरे डिफेक्ट भी है मेरी टांग में ना, तो वो मेरे पास डॉक्यूमेंट भी कंप्लीट नहीं थे। और इनकी एक पॉलिसी आई 20 अक्टूबर को, एक पॉलिसी इनकी आई है जो पहले वाज़ेह नहीं थी। इसी वजह से मैंने डिसेबिलिटी कोटे में भी जो है अप्लाई नहीं किया। लेकिन अब मैंने एक एप्लीकेशन बनाई है, मैं सेक्रेटरी साहब से मिलने के लिए जा रहा हूँ कि मुझे आप डिसेबल कोटे में शामिल करें। और दूसरी बात ये है कि जब सिंध गवर्नमेंट की एक ही पॉलिसी है, अभी ये 5 स्केल से लेकर 15 स्केल तक जो है वो 40+ पे जो है सबको पास कर रहे हैं, तो फिर इस पे पीएसटी और जीएसटी पे भी जो है ये भी सिंध गवर्नमेंट की जो है पॉलिसी, इसमें भी 40+ पे पास होना चाहिए। क्योंकि ये भी कैंडिडेट है सिंध गवर्नमेंट के, ये अपना सिंध के जो है यूथ है, सारे सिंध के नौजवान हैं, तो इनके साथ भी इंसाफ किया जाए। ओवरऑल 40 होनी चाहिए। टॉप टू बॉटम अगर गवर्नमेंट कर दे तो गवर्नमेंट का क्या जा रहा है? अगर गवर्नमेंट टॉप टू बॉटम करते, जहाँ पे सीट होंगी वहाँ पे कैंडिडेट को मिल जाएगी, जहाँ नहीं होगी वो खुद ही जो है वो चुपचाप बैठ जाएंगे। कॉमन सेंस की बात है। तो ये हमारी गवर्नमेंट से भी अपील है, सिंध गवर्नमेंट से, तो ये थोड़ा मेहरबानी करें हमारे साथ जो है ना, वो इंसाफ करें हमारे साथ ना। और ये अच्छा, मैंने इन्फॉर्म किया था, कल पेज पे भी रखा था। जी मैंने कल देखा था मेरी तरह। हाँ मैंने इसी के लिए मैंने देखें आप चशमदीद गवाह है ना इन चीज़ों के। बिल्कुल साईं का कल मैंने देखा था, ये सोशल मीडिया पे साईं की पोस्ट लगी हुई थी इदाल दास की, तो मैंने कल देखा था साईं को मैंने, इसलिए अभी मैंने लाइव देख के जैसे देखा तो मैं अभी हाजिर हो गया साईं के पास। ये साईं की स्ट्रगल है, ये भी साईं की बड़ी मेहरबानी है कि ये जो यूथ के लिए निकले हुए हैं। तो ये बस गवर्नमेंट से गुजारिश है। बाकी मैं साईं से एक दरख्वास्त और करूँगा, कल जो है प्रोटेस्ट है कराची में, साईं उसमें भी हाजिर करें क्योंकि उसमें भी बड़ा प्रोटेस्ट है ना। हैदराबाद के हाल ये है कि आप 2 कैंडिडेट, मेरी बहन के सामने एक सही ठीक है। अब मैं कराची आ जाऊँ फिर मैं ही बस खड़ा रहूँ। नहीं सर, मैं आपके साथ हूँ, अगर आप चलते हैं तो मैं भी हाजिर हूँ। कौन गारंटी देगा? मैं हाजिर हूँ। मैं अपनी कन्वेंस देता हूँ साईं को। साईं का जो एक्सपेंसिव होंगे एक रुपया मैं दूंगा साईं, अगर आप चलना चाहें तो मैं तैयार हूँ। बिल्कुल। असल में लोग जो है ना, लोगों को परवाह ही नहीं है। लोग जो है ना, बस लोगों को जो है ना, अगर सीरियस हो ना थोड़ा सा। जी हैदराबाद में होना चाहिए था ना। लेकिन सर वो आज का जो कल का आपको वो जो था ना बैनर जो था, उसके अंदर ये इस कैंडिडेट के हवाले से वो उसमें कुछ लिखा हुआ नहीं था। कैंडिडेट के हवाले से नहीं लिखा हुआ, लेकिन मैंने ग्रुप्स में वहाँ पे शेयर किया है। मैंने अभी देखा, लेकिन इन्फॉर्म तो किया है ना मैंने, स्टेटस अपडेट किया था कि हैदराबाद में बिल्कुल कैंडिडेट्स को मैंने ये कैंडिडेट्स के मां इहो चयो हुयो त तव्हां हिते अचो। मां हिते ज़ाहिर आहे हिन सां गॾु ई प्रेस क्लब आहे। मां चयो त जेकॾहिं कैंडिडेट्स अची वेंदा त असां हुते प्रोटेस्ट कंदासीं। ऐं असां ज़ाहिर आहे हिकिड़ी मीटिंग आहे, जनरल मीटिंग आहे, असां टीचर्स जी पंहिंजी अॼु, छो त उहो त मां इन करे रखियो हुयो, छो त ईअं न हुजे त मां रखां कैंडिडेट्स लाइ, ईअं हुयो कोन। हक़ीक़त ईअं न हुई। हक़ीक़त इहा आहे त असांजी पंहिंजी हिकिड़ी अॼु गॾिजाणी आहे जंहिंमें असांजा गवर्नमेंट टीचर्स या इशूज़ आहिनि, हमारे इशूज़ हैं अपने गवर्नमेंट टीचर्स के। लेकिन मैं आया तो हैदराबाद में हूँ ना, चले इशू जो भी है, लेकिन हम तो यहाँ पे खड़े हैं ना हैदराबाद में। आपकी स्ट्रगल देखते हुए लेकिन मीटिंग अंदर चल रही है, मैं बाहर निकल के आया हूँ, आपके इशू पे बात कर रहा हूँ। बिल्कुल। अब इससे ज्यादा क्या करूँ मैं? जाहिर है लड़कों को आना चाहिए, लड़कों को सीरियस अंदर गॾिजाणी हले थी पई, असांजी मीटिंग हले थी पई गवर्नमेंट टीचर्स जी। उन खां पोइ बि मां ॿाहिरि, अगर आप 2 कैंडिडेट्स आ गए तो मैं बाहर निकल आया ना आपकी वजह से। अगर यहाँ पे
50 बंदे 100 बंदे आ जाएं हैदराबाद प्रेस क्लब पे, मैं यहाँ से निकल के वहाँ आ जाऊँगा। बिल्कुल बिल्कुल। ये तो कोई इशू नहीं है ना मेरे लिए। तो मसलो इहो आहे त कैंडिडेट जो पंहिंजो इशू आहे, पाण सीरियस कोन था थियनि। सर हिकिड़ो मिंट, असांजो लाइव सेशन हलंदो आहे, अची विया हुआ तव्हां, हे 2 कैंडिडेट्स आहिनि जेके उम्मीदवार आहिनि, अची विया, बसि हिननि ॾिठो त माना असां हिते आहियूं। सर अली नवाज़ पंवर NTS जो असांजो चीफ ऑर्गेनाइज़र NTS एक्शन कमेटी जो बि रहियो आहे। अॼु गॾिजाणी जेका असां कयूं था, हिन सभिनी दोस्तनि खे मां ॿुधायां त साईं अॼु उन्हनि खे लीड बि करे थो पियो। त हीअ सर जेको हिननि जो इशू आहे इहो आहे, तव्हांखे ख़बर हूंदी, ज़ाहिर आहे मिसाल तौरु IBA ग़लतियूं जेके कयूं न सवालनि जो, कंहिंखे मार्क मिली कंहिंखे न मिली। हाणे अदी हैदराबाद इहा चए थी मूंखे मार्कूं न मिलियूं आहिनि, ॿियनि खे मिलियूं आहिनि मुंहिंजी टेस्ट में। उन हवाले सां उहा अदी चए त माना उहो माना सम्झो त हिकिड़ो पैगाम मैसेज ॾियण जे हिसाब सां हाणे उहो तव्हां मैसेज ॾियो त हाणे गवर्नमेंट खे या त ॾियनि या त न ॾियनि, ॾियनि त पोइ बराबरी वारो हिसाब हुजे न, उन ते थोरो 2 मिंट ॻाल्हायो। असल में जेका आरी जी ॻाल्हि कई त जीअं ग़लतियूं आहिनि पेपर्स में को बि इदारो ग़लतियूं करे, वो IBA हुजे या सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे या फेडरल पब्लिक सर्विस कमीशन हुजे, ऐं उहा ग़लती हाईलाइट थिए ऐं उहा ग़लती तस्वर कई वञे त उहो कैंडिडेट्स जो बुनियादी राइट थिए थो त उनखे उहा ग्रेस मार्क ॾिनी वञे। ऐं इहा इंसानी हक़नि जी भञकड़ी हूंदी जेकॾहिं हिकिड़नि माण्हुनि खे ॾियनि ऐं हिकिड़नि खे न ॾिजनि। ऐं असल में ऐं हिकिड़ो सिस्टम थियणु घुरिजे। ऐं पाकिस्तान जे आइन मुताबिक़ 1973 जे आइन मुताबिक़ सभई जेके फ़र्द आहिनि उहे इक्वल राइट रखनि था, सभिनि जा जेके हक़ आहिनि उहे बराबरि आहिनि। ऐं इहा जेकॾहिं मिसाल तौरु हुननि ॿियाई कई आहे त इहा माना ईअं सम्झो त इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं उन खां पोइ जेकॾहिं हिननि जेका क्राइटेरिया रखी आहे उहा बि हर माण्हू जो पंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त क्राइटेरिया सेम थियणु घुरिजे। कंहिंजी 30 ते पास आहे, को 40 ते पास आहे, कैटेगरी सेम थियणु घुरिजे। ऐं जेका असांजे एनवायरमेंट में रहूं था, जेका एजुकेशन फराहम कनि था पब्लिक सेक्टर में, उन में त 60% त नाजाइज़ आहे या 60% आहे नाजाइज़। असल में जेको 33 आहे असांजो रेशो हूंदो आहे, जेको असांजे ओवरऑल जेको आहे सिस्टम, जंहिंमें मिसाल तौरु असांजो जेको एकेडमिक सिस्टम आहे, मैट्रिक आहे या इंटर आहे, जंहिंमें 33 ते पासिंग थिए थी, चलो तव्हां 33 ते न रखो, 40 ते पास रखो, जेको मुनासिबु आहे। ऐं असां त इहो चवंदासीं जेको 40 ताईं तव्हां पासिंग रखो, पोइ टॉप टू बॉटम जेको सिस्टम अचे थो 50 ते वञे थी ख़ैर आहे, जेकॾहिं 70 ते वञे थी त बि ख़ैर आहे, पर माना जेको पासिंग आहे उन्हनि खे माण्हुनि खे डिसर्ट न करियो। असां हिकिड़े कंहिं ॾाहे तइलीमदान सां मुलाक़ात पे कई, कचहरी ते कई, असां टीचर आहियूं, त हुन चयो तव्हां जेको ॿार क्लास में पढ़ायो था उहो न चओ त ॿार डल आहे या ही ॿार मोगो आहे, उन सां ॿार डिसर्ट थो थिए, उहो ॿार वरी सर्वाइवल नथो करे। तव्हां जेकॾहिं मिसाल तौरु हिकिड़नि माण्हुनि खे फेल डी करार ॾींदा त उहे डिसर्ट थींदा आहिनि, परेशान थींदा। उन करे जेको रेशो आहे उहो 40 हुजणु घुरिजे ऐं सभिनि खे 40 ते पास करियो। पोइ क्राइटेरिया जेका तव्हांजी मेरिट लिस्ट आहे, जेका तव्हांजी UC वाइज़ आहे, जेका कोटा आहे UC जी तालके जी, उन में तव्हां खणी अचो। PST खे जेको तव्हां भले UC लेवल ते खणी अचो, GST खे तव्हां तालके लेवल ते, ऐं HST शायदि हिन में पोस्ट न हुई, उहा भले ज़िले लेवल ते हुजणु घुरिजे। ऐं मेरिट हाणे ईअं आहे न, मिसाल तौरु हाणे इहो मसइलो ईअं थो थिए 40 जो, मिसाल का यूनियन काउंसिल आहे बेराड़ीअ जी, शहरनि वारनि जो त वधीक मार्कूं हूंदियूं आहिनि, पाण बेराड़ी जा। हाणे बेराड़ी में अगरि किथे 15 सीटूं आहिनि न, त हिन जे क्राइटेरिया जे हिसाब सां 4-5 पास था थियनि। हाणे सीटूं ख़ाली थियूं वञनि, वरी वेकेंट सीटूं ॾिसो त हाणे उहे उन में वरी हिकिड़े ॿियो असांखे नुक़सानु आहे एज़ ए असांजे माना सिविल सोसाइटी या मिसाल तौरु पेरेंट्स, त असांजो जेको सीटूं ख़ाली थियूं रहनि। त अॻे बि हिन वक़्तु आऊं गुज़िरियल 20 सालनि खां एजुकेशन डिपार्टमेंट में कमु कयां थो। पहिरियों आउं PST हो, हाणे HST आहियां, ऐं तंदीमनि में बि मुख़्तलिफ़ तंदीमनि में बि रहिया आहियूं ऐं गस्टा पेटेलब में बि रहिया आहियूं। ऐं मुंहिंजी तक़रीबन जेका विर्थ आहे उहा सिंध लेवल ताईं आहे, सिंध जे ॻोठनि ताईं, स्कूलनि ताईं। त असांजा जेके ॿारनि जा स्कूल आहिनि ॻोठनि जा, ख़ासि करे प्राइमरी सेक्टर, असांजो बिल्कुलु ख़ाली पियो आहे, उते पोस्टूं वैकेंट पियूं आहिनि। उहो इहो ई सबबु आहे जो असांजो तइलीम जो बुरो हाल इन करे आहे जो असांजा स्कूल ई ख़ाली पिया आहिनि ऐं खोट आहे। हाणे त असांजे हाई स्कूल ऐं हायर सेकेंडरी स्कूलनि में बि खोट आहे। असांजे हायर सेकेंडरी स्कूल में तव्हांखे SS न मिलंदो, असांजे हाई स्कूल में तव्हांखे GST HST न मिलंदो, ऐं जिते 40 जी वैकेंसी आहे उते 15-20 ॼणा था कमु कनि। 15-20 ॼणा कमु कंदा त उहो त ओतिरो मयार न ॾेई सघंदा आहिनि, उहा क्वालिटी न ॾेई सघंदा आहिनि। उन करे सभ खां पहिरीं त गवर्नमेंट खे खोट पूरी करणु खपे न। ऐं असां ते इल्ज़ाम लॻनि था उस्ताद पढ़ाइनि नथा, उस्ताद तइलीम तबाह कई आहे। असां चऊं था पहिरीं त तव्हां तइलीम तबाह कंदड़नि में तव्हां शुमार आहियो, जेके भोतारके सिस्टम मां अची मिनिस्टर वज़ीर थिया आहियो या ब्यूरोक्रेसी मां अची करे सिक्योरिटी थिया आहियो। उहो तव्हां ॼाणी वाणी। हिकिड़ो त इहो आहे त
सिस्टम में बिगाड़ पैदा कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ पॉलिसियूं लॉन्च करे, जेके पॉलिसियूं असां वटि उहे माण्हू था पॉलिसियूं ठाहिनि जेके रियल ग्राउंड ते अचनि ई नथा, जेके एसियन रूमनि में वेही ॿाराड़ियुनि जूं पॉलिसियूं ठाहिनि था, जिन खे ॿाराड़ियुनि जी रियलिटी जी ख़बर ई न आहे त ॿाराड़ी में प्रॉब्लम्स कहिड़ा आहिनि, उन्हनि खे मद्देनज़र रखी पॉलिसियूं ठाहियूं वञनि। हिकिड़ा माण्हू उहे था पॉलिसियूं ठाहिनि। ॿिया इहे जेके असांजे जेके तइलीम सां सिंसियर माण्हू न आहिनि, जिन जो तइलीम सां को तलक़ ई न आहे, उहे एतिरा माना तइलीम खां परे आहिनि, उहे पॉलिसियूं ठाहिनि था तइलीम जूं। सो असां वटि लाड़पट जो हिकिड़ो शाइर आहे आकाश अंसारी, त उहो चवे थो, पुछो हैरान थी मूं आरी खां पंहिंजा आरण कीअं उजड़ा आहिनि, चई ॾोह न आहे गिदड़नि जो पंहिंजे घर जा कुता भड़िया आहिनि। वॾी महिरबानी साईं अली नवाज़ पंवर, असां NTA सेक्शन कमेटी जो सरवाण बि रहियो। असांजी मीटिंग हींअर हले थी पई जेका गवर्नमेंट टीचर्स जी आहे। ॾिसो असां जेके बि आहियूं दोस्त मां हुजां, हिकिड़ो मिंट अचु चहिरो त ॾेखार, ॿियो छो आहे? खैरपुर जो आहे, वाजिद आहे, लाशारी, हा वाजिद आहे। असांजी हींअर मीटिंग हले थी पई पंहिंजी, थी सघे थो कुझु देरि खां बाद में असां बि लाइव अची करे तव्हांखे पंहिंजो बि उहो ॿुधायूं सॼो, उहो बि ज़ाहिर आहे हिन सां ई रिलेटेड आहे, एजुकेशन सां रिलेटेड आहे। बहरहाल इहो चवण जो मक़सदु इहो आहे त असां तव्हां सां गॾु आहियूं, हर क़दम ते गॾु आहियूं, जेको साथ निभायो आहे तव्हां सां जदोजहद में। जी आप मैसेज दें जो भी। मैं सिंध गवर्नमेंट से यही बोलूँगा कि पहले तो आपने फर्स्ट पॉलिसी जो है वो लेकर आए 55 ओवरऑल और 45 जो है वो पासिंग मार्क्स सब सब्जेक्ट में होनी चाहिए, लेकिन जब आपने इसको ख़त्म किया तो फिर इतना गिरा दिया कि आपने 33 पे जो है वो हार्ड एरिया में लोगों को क्लियर कर रहे हैं। तो ऐसा नहीं करें। देखें सिंध एक है, एक ही पॉलिसी लेकर आएँ तो सबको या तो 33 पर पास करें या तो फिर 33 ख़त्म करें, सबको 55 पर पास करें या तो फिर 40 सबके लिए 40 करें, ये 33 ख़त्म करें। ये मेरी सिंध गवर्नमेंट से गुजारिश है। लोग मायूस हो रहे हैं, कैंडिडेट मायूस हो रहे हैं, उन्होंने मेरिट पर पेपर दिया है तो उनको आप सराहें, उनको जो है उनको क्वालिफाई करें, उनको 40 पे जो है वो पास करें। ये मेरी सिंध गवर्नमेंट से गुजारिश है। बड़ी महिरबानी। ठीकु आहे, असां कुझु देरि खां बाद में असां कनेक्ट थींदासीं तव्हां सां इंशाल्लाह। ऐं फ़िलहालु ताईं इहो ई हुयो, हीअ जेके कैंडिडेट आया मां मुनासिबु सम्झो त हिननि जो तव्हां सां इंटरेक्शन करायां। वॾी महिरबानी।